लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है। मूंसां गॾु आहे थर फाउंडेशन जो जनरल मैनेजर जनाब फरहान अंसारी। जनाब फरहान अंसारी डील कनि था CSR या कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ जो शोबो आहे। अॼु असां हुन सां ॻाल्हाईंदासीं। अचो त हुन सां ॻाल्हायूं त थर फाउंडेशन ऐं एंग्रो थर में बिजली ऐं थर सां लाॻापियल ॿियनि मामलनि लाइ छा छा करे थी। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम डॉक्टर साहब। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। लीडर टीवी जे पारां असां थोरा ई आहियूं अवां जा। मूंखे सभ खां अवल हिकिड़ो मुख़्तसिर तारीफ़ इहो ॿुधायो तव्हां केरु आहियो, किथां आया आहियो? साईं फरहान अंसारी नालो आहे। प्राइमरी एजुकेशन मिडल ईस्ट बहरेन में पढ़ी थी। उन खां पोइ 9th मैट्रिक मूं हैदराबाद में ॾिनी, बोनावेंचर्स में फर्स्ट ईयर इंटर पब्लिक स्कूल सखर मां। पोइ बैचलर्स जी डिग्री वरिती सिविल इंजीनियरिंग में मेरान यूनिवर्सिटी मां। उन खां पोइ मूं एंग्रो जॉइन कई त अलहमदिल्ला 25 साल पोयां मुंहिंजी वाबस्तगी रही आहे एंग्रो सां। तव्हां बहरेन जा आहियो या उन खां अवल बि ॿिए हंधि किथे तव्हां हू ड्राबो आहियो? मां आहियां त बाए असांजी विलेज आहे, तव्हां अगरि ॿुधी हुजे त दादू में हिकिड़ी नंढी विलेज आहे पाठ शरीफ़। त पाठ शरीफ़ जा अंसारी जुणे जा काज़ी सिद्दीकी चन्ना, इहे तव्हां ॿुधा हूंदा, तव्हांजा दोस्त बि हूंदा। त उन ई फैमिली मां मेमण न चयव? मेमण हुआ पर घटि हुआ। हिकिड़ो नसीर साहिबु हूंदो हुते सर, जेको असांजो वेरी क्लोज टू अवर हार्ट हुओ। पर पाठ शरीफ़ सां वाबस्तगी आहे साईं। अवां पाठ जी ॻाल्हि कई आहे। पाठ शरीफ़ में जनाब अलामा आहे काज़ी साहिबु जेको उस्तादनि जो बि उस्ताद हो ऐं उहो पिणु उतां जो उन सां तव्हांजी का मिटी माइटी मंदर जो कज़िन हूंदो। टोटली अलामा आहे काज़ी असांजे ख़ानदान मां ID जुणे जो साहिबु जेको अलाइड बैंक जो प्रेसिडेंट रहियो, BGN काज़ी साहिबु जेको स्टेट बैंक जो गवर्नर रहियो, काज़ी अख्तर जेको एक्स चीफ मिनिस्टर रहियो, चाचा इमाम अली काज़ी जेको सुप्रीम कोर्ट जो हाई कोर्ट जज, मुख़्तियार जुणे जो सुप्रीम, इहे सभु असांजी साॻी इहा फैमिली आहे पाठ जी सर। अच्छा, भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हांखे जॾहिं एंग्रो जे लाइ चयूं थर फाउंडेशन में मिठी वञण जे लाइ, त कराची खां मिठी त 4 कलाक लॻनि था ऐं अवां खे कुझु यादि आहे त उते वञण खां पहिरियां तव्हांजे दिलि में ख़्याल कहिड़ा कहिड़ा पिया आया त तव्हांखे थर वञी छा छा करिणो आहे? साईं मां ॿुधायो, मां सॼी ज़िंदगी फील्ड में कमु कयो आहे। पहिरीं एंग्रो पॉलीमर में रहियुसि, प्रोजेक्ट फेस ॾिठो, 10-12 साल उते रहिया। पोइ 3 साल घोटकी में ॾहरकी में एंग्रो फर्टिलाइज़र में। जॾहिं मां एंग्रो फर्टिलाइज़र वञा पियो त मुंहिंजी ज़ाल मूंखे हिकिड़ो ई सुवालु कयो त मां नक्शे ते ॾाढो सिंध में ॾिठो आहे, मूंखे ॾहरकी काथे ॾिसण में कोन आयो आहे, त कहिड़े झंग में तूं मूंखे वठी पियो थो वञे? त उते फैमिली अकोमोडेशन हूंदी, हिते सफ़ा असां बैचलर्स अकोमोडेशन आहे। पर थर इज़ वेरी क्लोज टू माई हार्ट सर। त पहिरीं फ्रॉम डे 1 मूंखे मज़ो आयो, मूंखे माण्हुनि मां प्यारु मिलियो, मोहबत मिली। ऐं जहिड़ी रिलीजियस ऐं कल्चरल हारमनी थर में आहे, मुंहिंजे ख़्याल में असांजे पूरे पाकिस्तान में किथे बि कोन्हे सर। भला फरहान साहिबु, थर खे हिकिड़ो मिसाल तौर बि त पेश करे सघिजे थो न, मज़हबी ऐं सकाफ़ती गॾियल एतिराम जे हिकिड़े मिसाल? बिल्कुलु सर, बिल्कुलु। मां ॿुधायां, जीअं थर अहिड़ी जॻह आहे जिते रिलीजियस हारमनी इज़ एट इज़ पीक। उते रोलिंग हिल्स आहिनि, दुनिया में तमामु घटि मुल्क हूंदा आहिनि जिते विंड डायरेक्शन सां उहे सैंड ड्यून्स रोल थींदियूं आहिनि। उन मां हिकिड़ो थर पार कर अथव। वाह वाह। अच्छा, पोइ थर जी सूंहं त विञाई न तव्हां? सर सूंहं त असां जेतिरा इम्प्रूव कयो आहे थर खे, तव्हां थर 10 साल पहिरीं ॾिसो, बिफोर जेके इहे प्रोजेक्ट लॻा हुआ, ऐं हाणे तव्हां थर खे ॾिसो त अॻे मिठी खां वठी नगर पार्कर ताईं या कराची खां वठी नगर पार्क ताईं हिकिड़े माण्हू खे 2-2 3 ॾींहं लॻी वेंदा। हाणे तव्हां पाण ॿुधायो त 3-4 कलाकनि में तव्हां कराची थर पहुची था वञो। दिस इज़ द चेंज। ऐं हुते अॻे मां तव्हांखे ॿुधायां त अॻे थर में के ट्रेंड माण्हू कोन हूंदा। असां उते वञी त वॾा वॾा पावर प्लांट लॻाया आहिनि, ऐं इहे सभ जा सभु हुन निज थरियुनि लॻाया अथव। त तव्हां इन मां अंदाज़ो कयो त जिते अॻे रुॻो बोरची ऐं ड्राइवर हूंदो, उते हाणे पाइप फिटर बि आहिनि, वेल्डर बि आहिनि, स्कैफोल्डर बि आहिनि, ऐं हर ट्रेड जेको की इंडस्ट्री में यूज़ थी सघे थो उते उहो थरी तव्हांखे मिलंदो। ऐं उहो थरी हिन महिल रुॻो थर में न, पर कराची में, हैदराबाद में, इवन मिडल ईस्ट में पंहिंजूं सर्विसिस पिया था ॾियनि। अच्छा, त पोइ जॾहिं तव्हां चओ था तव्हां उते पोरियत मज़दूर लोकल रखिया आहिनि, त पोइ तव्हां उते जीअं असां वटि मज़दूर तगारी मज़दूर छॾिजे थो, त तव्हां तगारी मज़दूर वारो कल्चर रखियो आहे या उन्हनि खे कुझु ॿियो बि सेखारियो अथव? साईं हाणे असां जॾहिं हुते वियासीं थर में,
त चाइनीज़ खे सभिनी मां वॾो मसइलो हो स्किल मैन पावर जो असांजो प्रेशर हो उन्हनि जे मथां सिंध गवर्नमेंट जो प्रेशर हो त बाबा जेको कमु कराइणो आहे थरीअ खे कराइणो आहे ऐं थरीअ खे एम्प्लॉयमेंट ॾियणी आहे, असांजो पंहिंजो मैंडेट बि हो। त फ्रॉम डे 1 2015 खां वठी असां जेके पाकिस्तान जा वेल नोन ऑर्गेनाइज़ेशन्स हुयूं, हुनर फाउंडेशन जहिड़ियूं, TTC जहिड़ियूं, डेस्कोन जहिड़ियूं, उन्हनि ऑर्गेनाइज़ेशन्स खे वठी बि आयासीं ऐं हितां माण्हुनि जूं बैचिस ॿारनि खे सिलेक्ट करे असां उन्हनि खे टंडो अलह यार ऐं कराची ऐं यू नेम इट, इवन इस्लामाबाद मां असां ड्राइवर्स खे ट्रेनिंग ॾिनी आहे। त अहिड़ो स्किल मैन पावर मिले असांखे जेको इहो शाकार करे सघे। सर हिकिड़ी फरहान साहब मूंखे ॻाल्हि ॿुधायो सर त अवां जेके उते औरत पोरियत जेके उते पोरियो थियूं कनि उन्हनि खे सेखारियो अथव इलाही, त उन्हनि सां मां मिलियो बि आहियां, उन्हनि भेणनि सां मूं उन्हनि जा इंटरव्यू बि कया आहिनि। त अवां हाणे मूंखे ॿुधायो त उहे औरतूं ॿियनि खे कुझु सेखारण जे लाइक़ु थियूं आहिनि? साईं बिल्कुलु आहिनि। मां ॿुधायां हिकिड़ो इहो असांजो प्रोग्राम शुरू थियो लेडी डम्प ट्रक ड्राइवर्स जो 6-7 साल पहिरीं, हाणे उन विच में 5 साल डिसकंटिन्यू, हाणे रिसेंटली असां उनखे शुरू कयो आहे। ऐं जेॾीमहिल असां अनाउंस कयो त बाबा असां वरी करण था वञूं त असां पहिरीं त कयो जेके अॻे जूं ट्रेंड छोकिरियूं हुयूं उन्हनि खे कयूं, उन्हनि खे ट्रेंड ॾियूं। पर हाणे तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी त असां रुके 10-15 मायूं पियूं खपनि ऐं असां वटि हींअर 40-50 मायुनि जी लिस्ट आहे की असांखे मजबूरन 2 बैचिस स्टार्ट करणियूं पियूं ऐं जेके उन्हनि खे ट्रेनिंग पे थियूं ॾियनि उहे ई छोकिरियूं आहिनि जेके पहिरीं अंदरि असांजूं उहे हलाइनि पियूं थियूं। तव्हांखे मां ॿुधायां त फ्रॉम कोल डंप एरिया जिते कोल असां रखंदा आहियूं टू पावर प्लांट्स, इहो सॼो जो सॼो ट्रांसपोर्टेशन इहे मायूं कंदियूं आहिनि ऐं उन्हनि ई मायुनि मां असां सिलेक्ट करे ॿियनि मायुनि खे ट्रेनिंग पिया था ॾियूं। सर असां थर जे बारे में जेको पढ़ियो आहे, जेको ॿुधो आहे, जेको ॾिठो आहे, असांखे त इहा ख़बर आहे त थर हिकिड़े पासे वतन सां मुहबत जी हिकिड़ी वॾी अलामत तौरु समूरनि माण्हुनि खे ज़हन में आहे। ऐं मारवी जो भालवा वारो खूह ऐं उन में असांखे अॻिते हली पोइ नज़र थो अचे त थर जो माण्हू पाणीअ जे बूंद बूंद फुड़े फुड़े लाइ तरसे ऐं सिके थो जॾहिं सोकड़ो थिए थो। त पोइ माण्हू लॾे था वञनि, के नए कोट था वञनि, के मीरपुर ख़ासि था वञनि, के बदीन था वञनि, के टंडे अलायार था वञनि ऐं पोइ माण्हुनि सां हिकिड़ो वॾो कष्ट उन्हनि खे काटणो थो पए। अवां इहा लॾ पलाण जेका आहे उहा घटाई आहे या उहा ओढ़ी आहे? सर तव्हांजो पहिरियों सुवाल त जेको इहा पाणीअ जी वॾी शॉर्टेज आहे थर में, ऐं जेको पाणी आहे उहो बि खारो पाणी आहे, सफ़ा 5000 TDS 6000 TDS जो। अल्हम्दुलिल्लाह थर फाउंडेशन उते 33 RO प्लांट हलाए पई थी। 3.3 मिलियन गैलन्स उहे पाणीअ जा महीने में माण्हुनि खे सप्लाई करे पई थी। इहे असांजा ROs 5000 गैलन खां वठी 50000 गैलन्स ताईं आहिनि। उन में सभिनी मां वॾी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां त उहे उन में 50% ROs असांजो ऑलरेडी ऑपरेटर्स आहिनि जेके उहे थर जे अंदरि उहे पाणी ॾियनि पिया थियूं ऐं मुहैया पिया थियूं कनि। उहो पाणी उहो आहे जेको हिते तव्हांखे वेल नोन ब्रांड कंपनीज़ जे फॉरेन कंपनीज़ जेको पाणी मिलंदो आहे 100-150 TDS ते, उहो पाणी असां उते लोकल माण्हुनि खे उन विलेजिस में डोर स्टेप ते पिया था प्रोवाइड कयूं मुफ़्त साईं। RO लॻल आहे, RO सां गॾु पाइपिंग जे थ्रू टैंकूं लॻल आहिनि जेके उन्हनि जे घर जे ॿाहिरां उन्हनि खे पाणी सप्लाई पिया थियूं कनि। सर ऐं उन्हनि जे तालीम जे अणहूंद जो तव्हां कहिड़ो तदारक कयो ऐं ख़ात्मो कीअं कयो? उते हिन महिल 30 स्कूल हलायूं पिया था। तव्हांखे मां ॿुधायां त हिन खां वधीक छा थींदो त जिते अॻे छोकिरियूं पढ़ंदियूं कोन हुयूं उनखे तालीम हिकिड़ी नायाब शइ छोकिरियुनि जे लाइ उते 37% असांजे स्कूल्स में नियाणियूं पिया थियूं पढ़नि। 5000 ॿारनि खे असां तालीम पिया था ॾियूं। फेडरल बोर्ड सां एफिलिएशन आहे उन्हनि जी। ऐं हिन साल असां अल्हम्दुलिल्लाह 100% पासिंग रेशो थियो आहे जंहिंमें 7 असांजो ॿार असांजा A ग्रेड में पास थिया आहिनि। उन खां अलावा रियल तव्हांखे मां एम्पावरमेंट ॿुधायां त जेको छोकिरीअ खे पढ़ाइणु अधु कमु आहे, उनखे वरी उन मुक़ाम ताईं पहुचाइणु, रोज़गारु ॾियारणु, उनखे उनखे घरु हलाइण जी सख ॾियणी अलॻि शइ आहे। असांजे स्कूलनि में 200+ छोकिरियूं आहिनि जेके 100% उतां जूं निज थरी आहिनि, इस्लाम कोट मिठी ब्लॉक 2 जे सराउंडिंग एरियूं, ऑल आर लेडीज़। असांजा RO ऑपरेटर्स 50% लेडीज़। असांजे स्कूलनि में जेको टक शॉप्स पिया थियूं हलाइनि, ॻोठनि में घरनि में जेके टक शॉप्स पिया थियूं हलाइनि, उहे सभु लेडीज़ आहिनि जंहिंखे असां एम्पावर कयो आहे। जो इहे मायूं अगरि पढ़ी पवंदियूं, पंहिंजे पेर ते बीहंदियूं त माशरो पाण ई तब्दील थींदो साईं। हींअर जेके तव्हां चेंजिस ॾिसो पिया था थर में,
इहे सभु रिफ्लेक्ट पई थियूं कनि तव्हां ईंदो तव्हांखे पाण ख़बर पवंदी त हिन महिल 20 ऑर्गेनाइज़ेशन्स में मायूं आहिनि हींअर फार्मर्स ऑर्गेनाइज़ेशन में असां उते प्रोजेक्ट स्टार्ट कयो जेके मायूं पई थियूं लीड कनि हुते जो। फरहान साहब, हाणे तव्हां ॻाल्हि हीअ था कयो त तव्हां ॿारनि खे पहिरियां हुनरमंद कयो, उन खां पोइ उन्हनि खे तालीम बि ॾिनी, तालीम खां पोइ जिन खे अॻिते ट्रेनिंग लाइ ॿाहिरि मोकिलिणो, ॿियनि शहरनि ॾे मोकिलिणो, ओॾे बि मोकिलियव। पर हिकिड़ो बुनियादी सुवालु वरी बि असांजे ज़हन में रहे थो, उहो हीअ आहे त थर जे उन ज़मीन जो छा थियो ऐं माण्हुनि जा अवां ॻोठ लॾाया, माण्हुनि जा घर पटाया ऐं उन्हनि खे तबाह बर्बाद करे वीरान करे छॾियो, या उन जे बदिरां उन जो को मुतबादिल बि ॻोल्हियव ऐं हुननि खे को थानी को बि कयव या उहे रुली विया? सया मां तव्हांखे ॿुधायां, अॻे कॉन्सेप्ट हूंदो हो त प्रोजेक्ट जिते लॻंदो हो न, चाहे पाकिस्तान जे कंहिं बि हिसे में लॻे त हुनखे चवंदा त प्रोजेक्ट अफेक्टीज़ आहिनि, डैम्स ठहिया त हुनखे चवंदो डैम्स जा अफेक्टीज़ आहिनि, रीसेटलमेंट्स कयो। असां चवंदा आहियूं असां इहो कॉन्सेप्ट चेंज कयो आहे, असां चयो त हे अफेक्टीज़ न आहिनि, हे बेनिफिशरीज़ आहिनि। बेनिफिशरीज़ कीअं आहिनि? हिकिड़ो अगरि असां उन्हनि खे रीसेटल था कयूं त उनखे मॉडल विलेज था ठाहे ॾियूं। अच्छा, असां उन्हनि खे जीअं असां शहरी दर्स खे रीसेटल कयो त असां उन्हनि खे न्यू शहरी दर्स ठाहे ॾिनो, जिते अगरि हिकिड़े घर में 4 भाती हुआ, 3 ॿार हुआ, हिकिड़ो पीउ हो ऐं सभु शादीशुदा हिकिड़े घर में पिया रहनि, असां उन्हनि खे 4 घर ॾिना आहिनि हुते मॉडल विलेज में। असां उन्हनि खे स्कूल ठाहे ॾिना आहिनि, असां उन्हनि खे हॉस्पिटल्स ठाहे ॾिनियूं, असां उन्हनि खे प्ले ग्राउंड्स ठाहे ॾिना आहिनि, मंदिर मस्जिद ठाहे ॾिनियूं आहिनि, कमर्शियल एरियाज़ ठाहे ॾिना आहिनि, कमर्शियल एरियाज़ ठाहे ॾिना आहिनि। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त असांखे हुते जे थर जे माण्हुनि खे भिकारी न आहे ठाहिणो, असांखे उन्हनि खे हुनुरु ॾियणो आहे, वोकेशनल ट्रेनिंग कराइणी आहे। चाहे असांखे चाइना उन्हनि खे मोकिलिणो पए, चाहे GPI मिठी में उन्हनि खे मोकिलिणो पए, चाहे मेरान यूनिवर्सिटी में मोकिलिणो पए, NED यूनिवर्सिटी में मोकिलिणो, उन्हनि खे पेर ते बीहारणो आहे। पेर ते बीहारींदा त इहे जेके पावर प्लांट लॻा आहिनि, माइनिंग थी आहे, उन में ऑनरशिप खणंदा ऐं असांजी रिप्लेसमेंट उहे ई माण्हू हूंदा अॻियां हली। सो जीअं असां तव्हांखे ॿुधायो त असांखे उन्हनि खे एतिरो ट्रेंड करिणो आहे त उहो पाकिस्तान जे हर क़ौम सां कॉम्पीट करे सघनि। पाकिस्तान हिकिड़ो आहे, सॼे पाकिस्तान जी तरक़ी करणी आहे, पर जितां कोयलो निकितो आहे थरियुनि जे पेर जे हेठां पहिरियों हक़ उन्हनि जो आहे सर। हा, भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, हीउ जेको तव्हांजो आहे एंग्रो जो ब्लॉक 2, उन में बिजली पैदा थिए थी, त उन में तव्हां मज़दूर बि रखिया आहिनि, हुनरमंद बि रखिया आहिनि, मर्द बि रखिया आहिनि, औरतूं बि रखियूं आहिनि, त उहे सभु जेके वॾा हुनरमंद, नंढा हुनरमंद, लोकल माण्हू, ॿाहिरियां माण्हू, कुल उन्हनि जो तादादु घणो हूंदो? 4-5-6 हज़ार हूंदो? सही, हा, टोटल असां मिलायूं त 3000+ थी वेंदा, जंहिंमें ड्राइवर्स आहिनि, पेलोड ऑपरेटर्स आहिनि, एक्सकेवेटर ऑपरेटर्स आहिनि, असांजो पंहिंजो स्टाफ आहे, गार्डनर्स आहिनि, मुख़्तलिफ़ ट्रेड जा माण्हू आहिनि जेके जंहिंजी रिक्वायरमेंट आहे। फरहान साहब, इन अंग में थरी घणा लोकल, असांजा लोकल जेके थर जा माण्हू आहिनि उहे केतिरा आहिनि? सर थरी अराउंड 65-70% आहे थरीज़। 75 जेकॾहिं मां 75% खे नथो खणां, पर मां घटि में घटि कंज़र्वेटिव ते वञी सम्झां थो त थर जा उते माण्हू 60% उहे रोज़गार सां लॻा आहिनि। मुंहिंजो सुवालु हीअ आहे, उहो रुगो सम्झो न, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न। असल ॻाल्हि मां हीअ थो पुछां त छा उहे 60% जेके रोज़गार सां माण्हू लॻा आहिनि, उन्हनि खे हाणे इहा ख़बर पई आहे या अहसासु थियो आहे त हुननि खे ज़िंदगी में पहिरियों दफ़ो इहो मौक़ो ऐं अपॉर्चुनिटी मिली आहे? सर मां जॾहिं 2015 में हुते वियुसि त असां हिकिड़ो सर्वे करायो सर। उहो सर्वे में असां हिकु हाउस होल्ड जो कढियो त बाबा हिन खे इनकम घणी थी थिए हिन महिल, त उहा 3000-3500 असांजी हाउस होल्ड इनकम निकिती उन ज़माने में। उन खां पोइ जॾहिं असां कंस्ट्रक्शन स्टार्ट कई त असां माण्हुनि खे हायर करणु शुरू कयो, ऐं हिकिड़ो वक़्तु उहो बि आयो त ब्लॉक 2 जो को बि ॿार बेरोज़गार कोन हो। असां माण्हुनि ॾे वेंदा हुआसीं त बाबा अचो, अची कमु सिखो बि, कयो बि, पर अचूं बाबा हथ मथे, विलेज ऑर्गेनाइज़ेशन वारा चवंदा हुआ हाणे असां वटि माण्हू पूरा थी विया आहिनि। सर उन मां अगरि 3 भाती बि हिकिड़े घर में हुजनि ऐं उन्हनि खे मिनिमम वेज 40,000 बि मिलंदो हुजे, 1,20,000 रुपया हर घर में वञनि पिया था महीनो। अॻे जिते माण्हुनि वटि साइकिल कोन हूंदी, हाणे मोटर साइकिल, फ्रिज ऐं गाॾियूं बीठियूं आहिनि। ऐं उहो मां ॿुधां त जेसि ताईं इहे माण्हुनि खे अहसासु न थींदो त इहा उन्हनि जी शइ आहे, उन्हनि खे ख़्यालु करिणो आहे, उन्हनि खे हलाइणी आहे, तेसि ताईं ॿियनि वांगुरु प्रोजेक्ट्स वांगुरु मसइला थींदा। अल्हम्दुलिल्लाह असांजे थरकोल ब्लॉक 2 में हिन महिल ताईं को मसइलो कोन्हे, रीसेटलमेंट एतिरियूं वॾियूं थियूं आहिनि, हिकिड़ो बि लैंड जो इशू, को हिकिड़ो कोर्ट केस
इहो वाहिद प्रोजेक्ट हूंदो जंहिंते कुझु बि कोन्हे, त इहा उन्हनि जी ऑनरशिप आहे लोकल्स जी, उहो फील कनि था त असांजी शइ आहे, तॾहिं उहे असां सां गॾु बीठा आहिनि, को मुज़ाहिरो कोन, को ॻाल्हि कोन। तव्हां जॾहिं ईंदो पाण, मां चवंदो असांखे वठी तव्हां न वञो ॻोठनि में, तव्हां पाण वञी माण्हुनि सां मिलो, तव्हांखे पाण ॿुधाईंदा त बाबा हेल्थ केयर फिर तव्हांखे मां ॿुधायां त असांजूं जेके हॉस्पिटल्स आहिनि सर, असां हुते 4 हॉस्पिटल्स पिया था हलायूं, 3 मोबाइल क्लिनिक्स पिया था हलायूं। हर हॉस्पिटल में कंसल्टेंट्स आर फ्री, चाहे वो हैदराबाद, कराची बिदीन मां अचनि। माना उहे पढ़ियल गढ़ियल रखिया अथव सर रखियल आहिनि। अच्छा। उन खां पोइ लैब टेस्ट जेका बि थिए फ्री, एक्सरे डिजिटल एक्सरे मशीनूं आहिनि फ्री, फार्मेसी 100% फ्री। असां सॼो जो सॼो कमु इहो इंडस खे ॾिनो आहे, पेपरलेस इन्वायरमेंट आहे। स्कूल्स उन्हनि जे ॿारनि जे लाइ फ्री, पाणी उन्हनि जे ॿारनि जे लाइ फ्री, ट्रेनिंग वठी चाहे असां ॾे नौकिरी करणु चाहिनि, चाहे कराची में अची कनि, चाहे बदीन में अची कनि, फ्री। त इन खां वधीक ॿियो उतां लोकल तरीक़े छा खपंदो सर? भला अवां जो चओ था त तव्हां रीसेटलमेंट प्लान तहत इन्हनि माण्हुनि खे वरी ॿीहर उन्हनि जी आबादकारी करे ऐं उन्हनि खे घर ॾिना आहिनि, ऐं चइनि माण्हुनि जी जेकॾहिं फैमिली आहे त उनखे हिकु घरु मिलियो आहे, त छा उन्हनि खे साॻिया ई रिवायती चौरा ठाहे ॾिना आहिनि? साईं, उहो 1000 गज़नि ते बाक़ाइदा घर आहे, 3 कमरा आहिनि हुनजे अंदरि, 2 ओताकूं आहिनि। छा इन कंडीअ जा ठहियल आहिनि? न सर, न ब्रिक मैसनरी प्रॉपर घर आहिनि, स्ट्रक्चर्स आहिनि साईं, बाक़ाइदा जीअं तव्हां वटि नॉर्मल कराची में घर हूंदा आहिनि, बिल्कुलु उहे साॻा घर आहिनि। तव्हां ईंदो, यू विल बी अमेज़्ड। अच्छा, यू विल बी अमेज़्ड। हर उन रीसेटलमेंट में असां हिन महिल 2 कयूं आहिनि, अलादीन हजाम जी ऐं सहरी दर्स जी, ऐं उन में हर उहा फैसिलिटी ॾिनी आहे जेका हिकिड़ी मॉडल लेटेस्ट कॉलोनी में हुजणु खपे सर। अच्छा, हाणे उहे असांजा थर जा दोस्त माण्हू जेके बि जिन पंहिंजा घर अवल ॾिना, उन्हनि जी जाइ ते तव्हां उन्हनि खे पका घर 1000 गज़ ते ठाहे ॾिना। हाणे कॾहिं आहे त इहो ज़ाती सवाल, पर कॾहिं तव्हां इहा स्टडी ऐं ऑब्ज़र्वेशन कई आहे त इन्हनि पकनि घरनि में जेके चोरनि खां या उन्हनि जे कल्चर खां हटियल आहिनि, त उन्हनि ते ज़हनी ऐं समाजी तौरु असर कहिड़ा पिया आहिनि? साईं, मां तव्हां ॿुधायां, जॾहिं उन्हनि खे हिकिड़ो त जॾहिं घर में उहो शिफ्ट थिया, हिकिड़ो त इनकम उन्हनि जी वधी, हर बार तव्हांखे ख़बर आहे त लॻियल आहे असां ॾे उहा शइ थिए थी। असां वटि कम्यूनिटी मोबिलाइज़र शुरू में असां वॾो टफ टाइम ॾिठो साईं, जॾहिं ॿारनि जा स्कूल असां खुलिया त 30-40% अटेंडेंस हूंदी, इनरोलमेंट न हुजण जे बराबरि हूंदी। असांजा कम्यूनिटी मोबिलाइज़र, असांजो जेको थर फाउंडेशन जो स्टाफ आहे, स्टार्टिंग फ्रॉम मी टू द लोवेस्ट लेवल, असां सभु कम्यूनिटी मोबिलाइज़र्स आहियूं। हिकिड़े घर में वियासीं, उते टीचर पेरेंट कमेटीज़ असां ठाहियूं, विलेज ऑर्गेनाइज़ेशन्स ठाहियूं, माण्हुनि सां मिलियासीं, उन्हनि खे सक्सेस स्टोरीज़ ॿुधायूंसीं जेके असांजूं प्रीवियसली एग्रो फर्टिलाइज़र जूं या ॿियनि एरियाज़ जूं हुयूं। ऐं तव्हां यू विल बी अमेज़ कि हिन महिल असांजे पूरे ब्लॉक जे अंदरि को अहिड़ो ॿारु न आहे जेको स्कूल में न वेंदो हुजे। असां उनखे इहो न चयो त थर फाउंडेशन जे स्कूल में ॿार खे दाख़िल स्कूल में अचो, असांजो जेको स्कूल तव्हांजे घर जे पासे में आहे, जेको सम्झो था सुठो, हुन में तव्हां ॿार पढ़ायो। मेन टारगेट इहो आहे त ॿारु पढ़णु खपे। ऐं अल्हम्दुलिल्लाह उहा ई आहे, ॿार हिन महिल जेके असांजा ओॾी महिल नर्सरियूं फस्ट में आहे, हिननि 10 सालनि में हिकिड़ी छोकिरी जो तव्हांखे मां मिसाल ॾियां त हुन 10th पास कई। उहा ॿार जेॾी महिल मानसिंह भील मां सहरी दर्स जे 9th-10th क्लासिस पढ़ी वेंदो त रक्षा हलाईंदी छोकिरी, 3 पाण सां ॿियूं न्याणियूं विहारींदी ऐं उहा खणी वेंदी। हुन खां पोइ हुन पंहिंजो फार्मेसी जो हिकिड़ो कोर्स कयो ऐं असां वटि हींअर मारवी क्लिनिक में उहा एज़ अ नर्स कमु थी करे। हिन खां वधीक मां छा सक्सेस स्टोरीज़ थींदियूं सर? वाह वाह। त हिकिड़ो ॿारु सफ़ा बैकवर्ड एरिया जो, भील कम्युनिटी साहब ऑफिस की, उहा हिन महिल असां सां गॾु ऑफिस में वेठी आहे। भला सलाम कोट जिते इहो आहे तव्हांजी थिए थी ड्रिलिंग ऐं कोयलो जितां निकिरे थो ऐं जिते तव्हांजो ब्लॉक 2 आहे, उन सलाम कोट जे शहरनि खे बि बिजली मुआरे अघ ते ॾींदा आहियो या उन्हनि खे कंहिं ॿिए अघ ते ॾींदा आहियो? सर, हिकिड़ो त गवर्नमेंट उन्हनि खे यूनिट्स फ्री कया आहिनि। उन खां ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त असांजो हिकिड़ो, तव्हां ख़बर आहे त थर जे हर जॻह ते हेस्को कोन्हे। असां छा कयो आहे त असां वटि जेको बि ब्लॉक 2 ऐं घुरानो आहे, हर ॻोठ खे, हर स्ट्रक्चर खे हिन महिल सोलराइज़ करे छॾियो आहे। अच्छा। को बि घर अहिड़ो न आहे जंहिं वटि बिजली न हुजे, बल्ब न ॿरंदो हुजे, पखो न हलंदो हुजे, बैटरी न हुजे, सोलर प्लेट्स न हुजनि। 100% सोलराइज़ड आहे। ऐं हुते तव्हां ॾिना आहिनि सरकार? सर, असां मतिलबु थर फाउंडेशन
में सरकार जो बि हिसो आहे सिंध एग्रो कोल माइनिंग कंपनी 53 टिनि कंपनीज़ ते हले थी थर फाउंडेशन सर ACCMC जंहिंमें सरकार जो वॾे माहौल हिसो आहे EPTL जेका एंग्रो जी आहे थल नोवा टेल जेका एंग्रो हपको ऑपरेट थी हपको। करे सो इन्हनि टिनी जा फंड्स आहिनि जेके इहे कम थियनि पिया था करोड़े रुपए जा इहे सभु जा सभु इन्हनि टिनि कंपनीज़ ऐं सिंध गवर्नमेंट जो पोइ हाणे क्रेडिट उन सलाम कोट में सभु घर सोलराइज़ थी विया न सोलाम कोट में न सर ब्लॉक 2 में मौजूदु ब्लॉक 2 जी गुराणो में कैचमेंट एरिया जी कैचमेंट एरिया में हा। ब्लॉक 2 100% आहिनि गुराणो में असां 50% करे छॾिया आहिनि अॻे साल ताईं उहे ॿिया उहे कंप्लीट थी वेंदा सर अच्छा भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो हाणे ब्लॉक 2 तव्हांजो आहे ब्लॉक 1 बि आहे ऑपरेशनल हाणे 2 ब्लॉक आहिनि टोटल 13 ब्लॉक आहिनि जिन खे बिजली पैदा करण जे रिथा हेठि सिंध सरकार मदद बि करे थी ऐं उन्हनि पंहिंजी ॻाल्हि बि साम्हूं आंदी हाणे 2 ब्लॉक त उहे कनि था 1300 मेगावाट जी बिजली पैदा भला इहे सभु 13 जो 13 ब्लॉक ऑपरेशनल थी वञनि तव्हांजे ख़्याल में इहे पाकिस्तान जी बिजली जी खोट ऐं पूर जेका हुन जी घुर्ज आहे उहा पूरी कंदा तव्हांखे ॿुधायां त पीक जेका पाकिस्तान जी जेको मूंखे ख़बर आहे त जनरेशन कैपेसिटी 35-40 हज़ार मेगावाट आहे रिक्वायरमेंट 25-30 हज़ार मेगावाट उहा डिप्लीट पई थी थिए जो माण्हू सोलराइज़ ते था वञनि विंड ते पिया था वञनि घटिजे पई थी सियारे में जेको हाणे महीनो हले पियो थो 9-10 हज़ार मेगावाट खां वधीक घुर्ज आहे ई कान असांजो हिकिड़ो ब्लॉक मां तव्हांखे ॿुधायां त 20,000 स्क्वायर किलोमीटर्स ते थर आहे 9,100 स्क्वायर किलोमीटर्स ते कोयलो आहे लॻभॻि अधु ते कोयलो आहे अंदरि हिन महिल ताईं 2 जेके ब्लॉक ऑपरेशनल आहिनि 100 स्क्वायर किलोमीटर्स ते ऐं हिकिड़ो ब्लॉक 5,000 मेगावाट ठाहे सघे थो अॻे 50 सालनि ताईं हिन मां अंदाज़ो लॻायो त असां 1 लख मेगावाट अॻे 100 सालनि ताईं ठाहे सघूं था सर माना पाकिस्तान जा त 100 साल प्रॉब्लम ई न आहे पाकिस्तान खे बदिले छॾियो ऐं अॻियां बदिलींदो सर इंशाअल्लाह हाणे तव्हां था चओ त हीउ 500 साल जेको आहे उहो पाकिस्तान जी बिजली पूरी करण लाइ इहे 13 ई ब्लॉक जेके आहिनि उहे जेकॾहिं बिजली शुरू कंदा त 500 सालनि ताईं बिजली थर जे कोयले मां रुॻो मिली सघे थी इहा ॻाल्हि त थी ज़बरदस्त ॻाल्हि आहे मूंखे हिकिड़ी तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे पर मां सम्झां थो त हीअ अवां जीअं त एनर्जी सेक्टर खे डील था कयो तवानाई जे शोबे सां वास्तो आहे तव्हांजो हाणे उहा तवानाई उते पैदा थिए थी ऐं व्हील वसीले सॼे पाकिस्तान में पहुचे थी हाणे तवानाई व्हील ऐं इंसानी दिमाग़ उहे टई जेके आहिनि उहे तरक़ी जा वॾे में वॾा थंभ आहिनि ऐं तरक़ी जेका आहे उहा हिन मुज़ाहिरा पाकिस्तान सॼे में थियणी आहे पर मां तव्हांखे वेंदे वेंदे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जे पाकिस्तान ईअं सॼो रोशन थी वियो त उन जा असांजे पाड़े वारनि इलाइक़नि ते बि वॾा असर पवंदा जिन जो असांखे अॼु त ख़्यालु कोन्हे पर सुभाणे ज़रूरु ख़्यालु थींदो बिल्कुलु अवांजी वॾी महिरबानी नाज़रीन ही हुआ जनाब फरहान अंसारी ऐं एंग्रो या थर फाउंडेशन जो जनरल मैनेजर ऐं उहे डील कनि था CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ ऐं उते स्कूलनि जे बारे में अस्पतालुनि जे बारे में घरनि जे बारे में उतो जे रोज़गार जे बारे में नंढड़ी न्याणीअ खां वठी औरतुनि ऐं मर्दनि ऐं उतो जी जेको समाजी तौर ते आहिस्ते आहिस्ते फ़र्क़ु पियो आहे उन जे बारे में जनाब फरहान अंसारी इहे ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं असां पाण बि कई हंधनि ते उते थर में ॾिसी आया आहियूं उते जिते 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 ही एंग्रो वारनि जो तॾहिं ब्लॉक 2 हो हाणे ब्लॉक 1 बि ठही वियो त पोइ इहे जॾहिं 13 ब्लॉक ठहंदा तॾहिं ही सभु कुझु तब्दील थी वेंदो ऐं हिननि जो नारो आहे त थर बदिलींदो पाकिस्तान ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त सिंध सरकार खे इंतिज़ामिया खे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त जीअं कश्मीर में 3 रुपया यूनिट था ॾियो तीअं घटि में घटि थर जे आवाम खे 3 रुपया यूनिट ॾियो जितां बिजली पैदा थिए थी जितां माण्हू पंहिंजूं ज़मीनूं ॾेई ऐं उतां जेको हीरनि जूं खाणूं कोयले जे नाले में ॾेई ऐं सॼे पाकिस्तान खे रोशन कनि था इन ते सिंध गवर्नमेंट खे ज़रूरु सोचणु खपे वॾी महिरबानी